भाइरों, असांजी धीअरूं भेनरूं, वकील, डॉक्टर, इंजीनियर, अदीब, अहले कलम, सिंध जी सग, सिंध जा नौजवान, सियासी अॻवान, जिए सिंधु दरिया ऐं जिए असां सभिनी जी पंहिंजे दरिया ऐं पंहिंजे वतन जे बचाव जी जदोजहद। मां रस्मी लफ़्ज़ न पर दिल सां पंहिंजे रूह सां इन सिंधु दरिया बचायो जेका डॉक्टरनि जी कमेटी आहे, फोरम आहे, उनजे हिकिड़े साथीअ खे, दोस्त खे मुबारकबाद ॾियां थो। तव्हां हिकिड़ी नई रिवायत लिखी आहे, जेतोणीकि तव्हां खां पहिरीं असांजा वकील दोस्त रिवायत लिखी चुका। ये सभु रिवायतूं साॻियूं हुयूं। इहा ॾाढी शानदार रिवायत पई आहे त डॉक्टर पंहिंजे वतन जा बाशऊर फर्द, क़ाबिल ऐं लाइक़ माण्हू, प्रोफेशनल्स, उन्हनि बेन सॼे अवामी ऐं क़ौमी जदोजहद जेका हले पई उनमें पंहिंजी तकलीफ़ हिसो विधो आहे। कामरेड बख्श ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई। असांजी मायूं, असांजी माऊं भेनरूं जेके सहरा ॻाईंदियूं आहिनि, उन्हनि में घणो फोक विज़डम हूंदो आहे। हिकिड़ो तमामु जग मशहूरु सहरो हूंदो आहे त अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखे मां घुरियां। ऐं इहो ॾींहुं को ओचितो न आयो, इहो ॾींहुं को पाण मुरादो कोन आयो आहे। हिकिड़ो वॾो अर्सो सिंध में हिकिड़ी मखसूस सोच, इहो ग़लति नुक़्ते नज़र मशहूर करण जी कोशिश कई त बाबा माण्हुनि घणेई कयो, थियो कुझु बि कोन। हैदर बख्श जतोई डिप्टी कलेक्टर हो अंग्रेज दौर में, जमींदार बि हो, शायर बि हो, वो जेल में सड़ी मरी हो, थियो त कुझु बि कोन। साईं जीएम सैयद ज़ादो हो, गरीब तबके मां कोन हो। हेॾा सैयद वेठा आहिनि, ॾन पिया वठनि ऐं माण्हुनि खे दादा फड़े लॻनि। हुन पंहिंजे तबके खे छॾियो, हुन पंहिंजे उन किरत खे छॾियो ऐं हुन उहा वाट वरिती जंहिंजे नतीजे में हू सॼी उमिरि नज़र बंदि रहियो। चयो हाणे जोश सां गॾु कुझु गॾायूं त कुझु होश जूं ॻाल्हियूं बि थियनि गॾोगॾु। चयूं थियो कुझु बि कोन। रसूल बख्श अली जो वकील, दानिश्वर, अदीब, आलिम, मुफक्किर, ये साईं जीएम सेठ हो, हेॾा किताब लिखियनि, लाल मार्चूं, जिदोजहदूं, थियो त कुझु बि इहो माण्हुनि जो ग़लति। मां सम्झां थो त हिन भेरे सिंध जेका किरोड़नि जे अंग में छिड़क भरे जाॻी थी आहे, उहा उन ख़्वाब जी ताबीर है। सिंध जे बस्ती वाहण में, ॻोठ में, शहर में हे जेको सिंध जो ज़मीन ऐं शऊर ॿाहिरि निकिरी आयो आहे, इहो उन पंध जो तसलसल आहे। इन करे असां सम्झूं था त ओचितो कोन थियो, हीउ कोन थियो पाण मुरादो, हे तसलसल आहे। ॿी ॻाल्हि, हे हुक्मरान तबका, उन्हनि जो धंधो ई धोखे ते हूंदो आहे, फ्रॉड ते हूंदो आहे। रुगो सवाल ज़रदारी ज़ात जो न आहे, उनखे त लांतू खाइण जो शौक़ु आहे, केरु छा कंदो। ज़रदारीअ खे त पाण घुरी लांतू खाइण जो शौक़ु आहे, उनखे त पंहिंजो पुटु बि लांतुनि खां बचाए सघे नथो। पर ही उन सॼे हुक्मरान तबके जो सवाल आहे, जंहिं मां जेको बि पावर में हूंदो उहो धंधो इहो ई कंदो। हा, उनमें फर्द मैटर कंदा, पर हिन सिंध जे तहरुक, हिन जिदोजहद, सिंध जे उन इल्मी वक़्त ऐं मौक़े परस्त हुक्मरान तबके जे हेठां ज़मीन खसे वरिती आहे। हाणे हिननि किरोड़े माण्हुनि खां पोइ छा उहो इन क़ाबिल रहियो आहे जो चई सघे त सिंध जे बारे में फ़ैसिला कयो असां करण वारा वेठा आहिनि?
सिंध जे माण्हुनि, सिंध जे सियासी पार्टियुनि, कांग्रेस जमात, खादी जुड़े तहरीकुनि तंज़ीमुनि, कलमकारनि, वकीलनि, डॉक्टरनि, इंजीनियरनि, फनकारनि, नौजवाननि, असांजे धीअरुनि, भेनरुनि, माउरनि, हारनि, ॿारनि, सॼी क़ौम इहो इस्तेहकाक उन इब्न तबिके खां खसे पंहिंजे हथ में रखियो। ही ममण न थी चुको आहे। ऐं दोस्तनि सही चयो, रुगो मुंहिंजे नस्ल खे 1986 में मां पिटारो मां पढ़ी वितुसि त 86 तारीख़ शुरू थी वई। रुगो मुंहिंजे नस्ल खे 40 साल इन्हनि समूरनि जिदोजहदुनि जो हिसो थींदी। वाकई बि 1983 खां पोइ जेतोणीकि कालाबाग जे ख़िलाफ़ तारीख़ गैर मामूली हुई, छाउनि जे ख़िलाफ़ तारीख़ हुई, धारे जे आबादकारी जे ख़िलाफ़ तारीख़ हुई, बिहार में आने तारीख़ हुई, अनेक तहरीकूं रही हुई, ॿोली तारीख़ आहे। पर जंहिं वॾे पैमाने ते हिन भेरे सिंध जो माण्हू, सिंध जे हर शोबे जो माण्हू इएं ॿाहिरि निकितो आहे, मां सम्झां थो इन वेझे माज़ीअ में अहिड़ो मिसाल नथो मिले। हाणे जॾहिं सिंध जो ज़मीन ऐं शऊर, ऐं हे चऊं था असां नुमाइंदा आहियूं, सिंध में हुकूमत ठहे थी 38-39 लख वोटनि ते, उहे बि जुगाड़ी। हे 6 करोड़ माण्हुनि जो सूबो आहे। उन 6 करोड़ माण्हुनि जे सूबे में तव्हां 38-39 लख ते उहे जुगाड़ी ते वोट, इहे हुकूमतूं अवाम जूं नुमाइंदा न आहिनि। इहे हुकूमतूं इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जूं नुमाइंदा आहिनि। जेकॾहिं इहे नुमाइंदा अवाम जो हुजनि हा त पंहिंजे दरिया जे पासे बीहनि हा, केलारनि जे ख़िलाफ़ बीहनि हा, पहिरें ॾींहं खां बीहनि हा ऐं सिंध जे अवाम सां गॾु बीहनि हा। हिननि सम्झो हे त ठग आहिनि न, हरामी त पोयां वेठा आहिनि, हे त ललेच आहिनि, ॾंडी छोड़ आहिनि, पोयां वेठा आहिनि। इरसा जो एक तब्दील छो पे करायो, इहो पेट में सूर। त माना पाणी जी विरासत कीअं थींदी? 46 लख एकड़ जेके असां कारपोरेट नाले में मुल्क में आबाद करणु चाहियूं था, सिक्योरिटी फौज वटि कंपनियूं ॿाहिरियूं, उहो पाणी किथां ईंदो? तव्हांखे यादि हूंदो त उहो इरसा जे एक्ट में तरमीम जो बिल बि पार्लियामेंट में न आंदो, असेंबली में न खणी विया, सूबनि खे न ॾेखारियो, इहो ज़रदारी जो खणी विया। हिन भेरे असां पुछूं था, सभ खां पहिरीं त मुजरिम उहे आहिनि जेके इहो ड्राफ्ट खणी ऐवान सदर में विया। ऐवान सदर खे नाख्तियार आहे, न उनजो कमु आहे, न हुन जेके इन में कोई वास्तो ई कोन्हे। तव्हां ऐवान सदर खणी वियो ऐं तव्हां तो सही कराए, इन बातिल डॉक्यूमेंट आहे, इनखे ठरा जी का बि न करणी। हाणे ॿ 4 ॻाल्हियूं मां करे तव्हां सां ॻाल्हि करणु चाहियां थो। सिंध उथी बीठी आहे, हाणे कंहिंजे पीर ताक़त न आहे त हिनखे मोह ॾिसे। हाणे चवनि था त बाबा असां खां ज़मानतूं वठो, पक वठो, लिखी ॾियूं तव्हांखे। इन्हनि ज़मानतुनि जी तारीख़ एतिरी पुराणी आहे, घणो पोइ न वञूं। मां उहो तव्हांखे मिसाल ॾियां, जेकॾहिं इहे ज़मानतुनि जो मामिलो हो त पार्टीशन खां अॻु में केनाल ठहिया, कमीशन ठहिया, उहे त डिघो दास्तान आहे। पर 1960 में जॾहिं सिंध मुआइदो थियो, तव्हांखे ख़बर आहे त उन खां पोइ जेके भञकड़ियूं थियूं उन में कहिड़ा केनाल ठहिया। अख्तर हुसैन कमीशन ठहियो, छो ठहियो? जॾहिं तव्हां 1960 में मुआइदो करे चुकायो हो, तय करे चुकायो हो त कंहिंजो केतिरो पाणी आहे, उन में तव्हां हिंदुस्तान खे दरिया विकिणी ॾिना, 2 दरिया, सतलज, रावी, ब्यास। अख्तर हुसैन कमीशन ठहियो 1968 में, फज़ले अकबर कमीशन ठहियो 70 में, अनवारुल हक कमीशन ठहियो 76 में, जस्टिस हलीम कमीशन ठहियो 83 में।
ये छो थी रहा मां तव्हांखे मिसाल ॾियणु चाहियां थो असां हर फोरम ते इस्लामाबाद में ॻाल्हि कई आहे लाहौर में कई आहे कराची में कई आहे मुल्क जे हर फोरम ते कई आहे तव्हां था चओ त तव्हांजी ज़मानत सिंध क़बूल कंदी हे जुगाड़ी रियासत जुगाड़ी हुक्मरान तबको अवाम दुश्मन लहसन ताक़त जूं क़ुवतूं तव्हांजे चवण ते जॾहिं 3 दरिया तव्हां हिंदुस्तान खे विकिणी ॾिना तव्हांखे ख़बर आहे त उन में नसीब ॻाल्हि करे वियो $900 मिलियन कर्ज़ वरितो वर्ल्ड बैंक खां असांजे नाले में छाकाणि त वञी निकिरो असांजे नाले ते कर्ज़ वठी दरिया असांजा विकिणी ऐं तव्हां ठाहियो तरबेगा ऐं मंगला डैम ऐं चयो वियो सिंध क्रॉस कयो सिंध कोन ई तॾहिं सूबे तौर त बाबा असांजो पाणी हो अंग्रेज़नि तय कयो त जेको पाणी न रुगो हे सभु ट्रिब्यूटरीज़ आहिनि पर जेको ज़ेरे ज़मीन पाणी आहे पंजाब जो इहो पाणी बि सिंध जो इंडस पैसे जो पाणी तय थियो डॉक्टर अब्दुल वहाब जो किताब खणी ॾिसो पढ़णु खपे पलीअ साहब जो किताब आहे पढ़णु खपे ॿिया डॉक्यूमेंट आहिनि तय थियो त 1 MAF पाणी 1 मिलियन एकड़ फुट पाणी सिंध खे हमेशा बतौर कंपेंसेशन जे मिलंदो अॼु ताईं सिंध खे उन मां खुॾो न मिलियो जेके तव्हां दरिया विकिणी कर्ज़ वरितो $900 मिलियन उन मां सिंध में टको बि ख़र्च न थियो इहा साॻी सूरत हाल पार्टीशन जे अॻु में हुई तव्हांखे ख़बर आहे सिंध में पहिरियों मनसूबो शुरू थियो सखर बैराज 23 में ठहणु शुरू थियो 32 मुकमल थियो इन 23 खां अॻु में सभु मनसूबा पंजाब में ठहिया हिन जुगाड़ी मुल्क जी ॻाल्हि था कयो तव्हां 74 में भुट्टे साहब जी हुकूमत हुई 74 में चश्मा जहनम ऐं तौसा पशनत लिंक केनाल ठहियो ऐं चयो वियो त इहे छा हूंदा इहे फ्लड केनाल हूंदा इहे फ़क़ति जॾहिं मोदी ईंदी तॾहिं वहंदा 74 जे खां वठी अॼु ताईं पेरिनियल केनाल तो न वहनि था मुस्तकिल केनाल तो न वहनि था न भुट्टो रोके सघियो न बेनज़ीर रोके सघी न का ॿी हुकूमत रोके सघी तव्हांजे चवण ते सिंध मंज़ूर कंदा का बि ज़मानत तव्हां 40 में चयो को मूं आज़ाद ख़ुद मुख़्तार हूंदियूं तव्हां हे मुल्क ठाहियो तव्हां चयो त मुल्क में पार्लियामानी निज़ाम हूंदो हे जुगाड़ी निज़ाम तव्हां ॾिनो आहे तव्हां चयो सूबा ख़ुद मुख़्तार हूंदा हे सूबा इहे कहिड़ो जमहूरी ऐं वफ़ाक़ी ऐं अवामी रियासत जो मुल्क आहे जंहिंमें तव्हांजे कूड़नि इन्हनि ठगनि हरामखोर ऐं बदमाश इन करे सिंध अयोगी कॉन्फ्रेंस में बार बार चयो थो अॼु वरी चऊं था तव्हांजी का बि ज़मानत का बातिल आहे सिंध जो माण्हू क़बूल न कंदो सिंध जो माण्हू गुज़िरियल 100 साला तारीख़ जे बुनियाद ते ऐं पाकिस्तान जे 77 साला बदतरीन तारीख़ जे बुनियाद ते तव्हांजे हर वाइदे ऐं तव्हांजी ज़बाननि खे धुक हणी उछलाईंदो का बि ज़मानत न खपे फ़क़ति ऐं फ़क़ति नरगो इहो खपे त हे केनाल वापसि कयो इहे 46 लख एकड़ जेका तव्हां अहिड़ो बातिल अवाम दुश्मन मनसूबो ठाहियो आहे कॉलोनाइज़ेशन जो इहो वापसि वठो पर जीअं कामरेड बख्शिश बिन दोस्तनि चयो त जेके अॻु में तव्हां ठाहे चुका आहियो नाजाइज़ ग्रेटर थल केनाल तव्हां कीअं ठाहियो परवेज़ मुशर्रफ जो दौर हो तव्हां इहो केनाल ठाहियो न तव्हां PC सूबनि खे ॾिनी न तव्हां एटमिक में खणी वियो न तव्हां CCI में खणी वियो न तव्हां CWB में खणी वियो तव्हां मुल्क जे कंहिं बि आइनी फोरम ते उहा ॿी ॻाल्हि आहे त उहा आइनी फोरम पाण जुगाड़ी आहिनि पर तव्हां त एतिरो तकलीफ़ गवारा कोन कयो उहो तव्हां केनाल ठाहे छॾियो 15 लख एकड़ ज़मीन फ़ौजनि खे ॾिनी वई थल में इहो केनाल उन्हनि जे लाइ हो ऐं हाणे जॾहिं चवनि था इहे यादि कयो नारा बि ज़रूरी आहिनि लानतूं बि ज़रूरी आहिनि सम्झण बि ज़रूरी आहे हीअ चरिया आहिनि चवनि था त बाबा इहे स्ट्रेटेजिक केनाल आहे माना इहे केनाल तव्हांजे लाइ न आहिनि इहे आम आबादकारी लाइ न आहिनि इहे आम ज़राअत लाइ न आहिनि इहे स्ट्रेटेजिक केनाल आहिनि माना जेका तव्हां 46 लख एकड़ ज़मीन वीरान ॿाहिरिनि साम्राजी कंपनियुनि खे ॾेई आबाद करणु चाहियो था ज़मानत फ़ौज खणी आहे इहो पाणी उन्हनि ॾे वेंदो इन करे सिंध जा बाशऊर दोस्तो हीअ जंग वॾी आहे हे केनाल रद्द थियण खां पोइ बि इहा जंग जारी रहणु खपे मां तव्हांखे ॿुधायां जेको चवनि था ग्रेट चोलिस्तान केनाल तव्हांखे ख़बर आहे इहे 62 लख हे जेको चौबारा केनाल आहे ग्रेट थल केनाल जो फेज़ ॾियो
ऐं ही चोलिस्तान केनाल, ये ॿई केनाल 62 लख एकड़ आबाद करण जो मनसूबो आहे, जेका ज़मीन हुन 46 खां जुदा आहे। तव्हां 46 लख एकड़ हिकिड़ी आबाद कंदव, 62 लख ॿी आबाद कंदव, माना करोड़ एकड़। ऐं तव्हांखे मिसाल ॾियो बि चयो विया, तव्हांखे ख़बर हूंदी त जॾहिं 1960 में सिमतास माइदो थियो, इन सभिनी मनसूबनि जे करे छा थियो आहे सिंध सां, मां हिकिड़ी फिगर थो ॼाणो, 1 करोड़ 70 लख एकड़ हुई रिकॉर्ड ते आहे, ऐं सिंध जी 1 करोड़ 34 लख एकड़ क़ाबिले काश ज़मीन हुई 1960 में, जॾहिं तव्हां इहो मुआइदो कयो। अॼु रिकॉर्ड खणो, सरकारी डेटा आहे, अॼु पंजाब जी, असां पंजाब जे अवाम जे ख़िलाफ़ न आहियूं, असां पंजाब जे ज़मीन जे ख़िलाफ़ न आहियूं, असां पंजाब जे आम माण्हुनि जे जाइज़ हक़नि जे ख़िलाफ़ न आहियूं, असां बातिल कुवतनि जे ख़िलाफ़ आहियूं, असां जबर जे ख़िलाफ़ आहियूं, तबक़नि जे ख़िलाफ़ आहियूं। अॼु पंजाब जी क़ाबिले काश ज़मीन 4.25 करोड़ एकड़ है, ऐं सिंध जी क़ाबिले काश ज़मीन वञी खरीफ रबी ॿई मिलायो त 72 लख थी बचे। छा थियो, कहिड़ी क़यामत कई, आख़िर छा थियो जो तव्हांजी ज़मीन क़ाबिले काश ॿीणी खां वधीक 2 करोड़ एकड़ वधी वई, ऐं असांजी 1 करोड़ 34 लख मां वञी 72 बची आहे। ऐं जे तव्हां जंहिं रफ़्तार सां हे कोटड़ी खां बारी